अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। शाह जो रिसालो सुर कल्याण दास्तां पहिरियों बेत ऐं माना सां गॾु। अचो त हाणे ॿुधूं ऐं पढ़ूं शाह साईं छा फरमाइनि था। दोस्तो, उम्मीद आहे त तव्हां सभु ॿुधण सां गॾु गॾु सम्झण जी बि कोशिश कंदा। त अचो त हाणे हलूं सुर कल्याण जी तरफ़। दोस्तो, सुर कल्याण दास्तां पहिरियों जंहिंजा 5 बेत असां पहिरीं वीडियो में तव्हांजे अॻियां पेश कया हुआ, जंहिंजी लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में हेठि ॾिजे थी। अगरि तव्हांखे उहे 5 बेत ॿुधणा आहिनि त महिरबानी करे हेठि डिस्क्रिप्शन मां लिंक कढी उहे बि ॾिसी सघो था। त अचो सुर कल्याण दास्तां पहिरियों बेत नंबर 6 खां शुरूआत करियो। बेत नंबर 6 में शाह साहिब फरमाइनि था, वहदहू ला शरीक लहू, ॿुधे न ॿोड़ा के तू कने न सुआ, जे घट अंदर गोड़ा ॻाढ़ींदे गोड़ा, जित शाहिद थींदे साम्हूं। मतलब त शाह साहिब चवनि था हू हिकु आहे ऐं संदसि को मट न आहे। हे ॿोड़ा, तो इहा वाई न ॿुधी आहे, ही जो तुंहिंजे अंदर में हकलूं ज़मीर जूं पुकारूं पयूं पवन, से छा तूं कननि सां न ॿुधियूं आहिनि, जिते तुंहिंजे साम्हूं शाहिद अचे बीहंदा, तॾहिं हंजूं हारणियूं पवंदई। शाह साहिब बेत नंबर 7 में फरमाइनि था, वहदहू ला शरीक लहू, इहो विहाइज वीउ खटी जे हाराई, हंध तुंहिंजो हीउ पाणा चवंदई पीउ, भरे जाम जन्नत जो। मतलब त शाह साईं चवनि था हो हिकु आहे ऐं संदसि को मट न आहे। तूं उहो ई सौदो दौर पियो कज, तुंहिंजे खटण या हाराइण जो, हंध ही जहान ही आहे, सुप्री पाण मुरादो भिश्त जो रूहानी प्यालो, पुर करे तोखे चवंदो त पीउ। बेत नंबर 8 में शाह साहिब फरमाइनि था त वहदहू ला शरीक लहू, इहो हिकिड़ा ई हक़ ॿियाईअ खे बख, जिन विदो से वरसिया। मतलब त साईं जिन चवनि था हू हिकु आहे
ऐं संदसि को मिट न आहे। हुई धणीअ जे हिकिड़ाईअ खे परोड़ण जो शर्त आहे। जिन बियाईअ खे बाकुर विधो, जे बियाईअ खे चुंबड़िया से गुमराह ऐं पशेमान थिया। शाह साहिब बेत नंबर 9 में फरमाइनि था, सिर ढूंढियां धड़ न लहां, धड़ ढूंढियां सिर न, हथ करियाऊं आङरियूं वया खपजी कान। वहदत जी विहान जे वया से वधिया। मतलब त साईं जिन चवनि था सिर थो ॻोल्हियां त धड़ नथो लहां, धड़ थो ॻोल्हियां त सिर नथो लभे। हथ करायूं ऐं आङरियूं वढिजी जुदा थी किॾां विया। जे हिकिड़ाईअ वारे वसाल ते विया, से कपजी फना थी विया। शाह साहिब बेत नंबर 10 में फरमाइनि था त आशिक चओ मां उन खे, मकी चओ माशूक, ख़ालिक चओ मां हाम तूं, माके चओ मखलूक। सिलज तह सलूक जो ना किसा निंगियो। मतलब त शाह साहिब चवनि था न तूं हिन खे धणीअ खे आशिक़ सॾ, न माशूक। हे उलड़ा न खेस ख़लकींदड़ रचींदड़ कोठ, न ख़लकियल रचियल उहो रूहानी राज़, तूं इन्हीअ सां सुलझ। जंहिं पाण खे हर कंहिं ओड़ाईअ खां आजो कयो आहे। वीडियो खे लाइक करियो, शेयर करियो ऐं सब्सक्राइब करणु न विसारियो।